आयल सभिनी दोस्तन के पंजे तरफा अस्सलाम वालेकुम या अली मदद हक मौजूद। इन खुशी के मौके में असांजो दोस्त असांजो भा वजीर आलमानी साहब ऐं भाऊ मुबीन आलमानी साहब असां इन दोस्तन की मार्फत सां इन प्रोग्राम में शरीक थिया आहियूं। जो भी हाल होंदो पेश कंदासीं। मां सभिनी दोस्तन के इन खुशी के मौके में भलीकार जमा दो सभिनी दोस्तन की मेहरबानी। तस्लीम कयो हर टोले जे तू अबू तुराब विसारी दे तोखे गैर चलीदा रोले मुझो पीर अली लज परवर थई दी दरब जन्नत दा खोले